अस्सलाम वालेकुम दोस्तों, साम्हूं तव्हां तस्वीरूं जेके ॾिसी रहिया आहियो, अॼु जेका शूटिंग थी इहा वरी टें स्पेल जी अॻिते शूटिंग थी बक़ाया जेकी रहियल हुई। ऐं इहे शूटिंग दौरान असां कुझु तस्वीरूं ऐं कुझु क्लिप रिकॉर्ड कयासीं ऐं तव्हांजे साम्हूं रखियासीं। माशाअल्लाह बहितरीन ऐं वॾे स्केल ते शूटिंग हली रही आहे ऐं धमाके सां शूटिंग हली रही आहे। ऐं जॾहिं बि हीउ एपिसोड तव्हांजे साम्हूं ईंदा पोइ तव्हां ॾिसिजो त वाक़ई ही केॾी हिकु प्रोफेशनल ऐं सुठे नमूने सां हिन में महिनत कई वई आहे। हिन ड्रामे खे ॾिसण जे लाइ त दोस्तो कमेंट एतिरा ईंदा आहिनि जॾहिं असां अपलोड कंदा आहियूं वीडियोज़ त बाबा ही कॾहिं एपिसोड ईंदा। दोस्तो हीउ टियों स्पेल आहे, इहो 50 एपिसोड खां पोइ इहे एपिसोड अची वेंदा। हीअ सभु जेका क्लिप्स तव्हां ॾिसी रहिया आहियो सभु हवेली ड्रामे जे टें स्पेल जा आहिनि। तमामु जल्द एपिसोड तव्हांजे साम्हूं अचण वारा आहिनि। बसि कुझु घड़ियूं इंतज़ार जूं, बसि इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। ऐं हिते जॾहिं दिलचस्प मोड़ ईंदो तव्हां ॾिसंदव ज़बरदस्त बहितरीनु क़िस्तूं।